अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन। अगर इजहार इस्तबदाद के माने बगावत है, अगर मजलूम की फरियाद के माने बगावत है, तो फिर मैं एक बागी हूँ। मेरा मजहब बगावत है, मेरा मशहब बगावत है, मेरा मसलक बगावत है। बगावत करने वाला कम से कम आजाद होता है, दिल आजाद, दम आजाद, जान आजाद होता है। जमीयत उलमा इस्लाम जा गैरतमंद कारकुनों, मुझे कायद जा परवानों, तवाकल ॾिठो अबू जहल ऐं अबू लहब जा बचड़ा, मक्के जे काफ़रनि जा फर्ज़ंद, उतबे शेबे जा हवारी, अबू बकर सिद्दीक जे परवाने खे, फारूक आज़म जे दीवाने खे, उस्मान ज़िन्नूरैन जे आशिक खे, हैदर कर्रार जे मचवाले खे, करबला जे शहीदन जे नक्शे कदम ते हलण वारे मुजाहिद आज़म खे हिन रस्ते खां रोकण जी कोशिश करे रहियो हो। लेकिन कल दवा ॾिठो, हिननि जा बम फुटी पिया, लेकिन कल कोई जो जागी चुको हो, अॼु लाड़कानो जागी चुको हो, कराची खां कश्मीर ताईं मुजाहिद जागी चुका है। न न तकबीर जो नारो पाया में बुलंद, पुत्र समझन था तकिरियल हरकतों करे, असा हक जे आलिमन खे मुस्तफ़वी निज़ाम जे कायम करण खां रोकींदासीं। ॿुधायो त छा हिन मुल्क जे अंदर मुस्तफ़वी निज़ाम कायम थींदो या न थींदो? जवाब ॾियो। रत जे आख़िरी क़तरे ताईं विढ़ंदऊं, ला इलाहा इल्लल्लाह वारो कानून नाफ़िज़ कंदऊं। त पोइ अॼु जो मुज़ाहिरो उन्हनि जे लाइ पैगाम आहे, उन्हनि जे लाइ बि पैगाम आहे जिन धमाको कयो, जिन ज़िम्मेदारी क़बूल कई, ऐं उन्हनि जे लाइ बि पैगाम आहे जिन धमाका कराया, जिन ज़िम्मेदारियूं क़बूल करायूं। ॿुधी छॾियो, तव्हांजा दफ़्तर हर तहसील हेडक्वार्टर में मौजूद आहिनि, हर ज़िले हेडक्वार्टर में मौजूद आहिनि। जेकॾहिं मुंहिंजे क़ाइद जो ॿार बि वंदो थियो त तव्हांजो जीअण सिंगार कंदासीं। घणनि कोशिश कई ही पंहिंजे पार्टीअ जे क़ाइदनि जे क़ाइदीन जे शहादत ते त मुल्क ड्रामो बणिजे, मुल्क तबाह थिए, मुल्क जो वजूद ख़तम थिए। मां उन्हनि क़ुव्वतुनि खे ॿुधाइण थो चाहियां जेके मुल्क तोड़ण चाहिनि थियूं, जेके मुल्क जे अंदरि खाना जंगी कराइण चाहिनि थियूं। ॿुधो, वतन अज़ीज़ इन नारे ते हासिल कयो वियो हो तो पाकिस्तान का मतलब क्या? जवाब आवाज़ बुलंद, पाकिस्तान क्या? पाकिस्तान का मतलब क्या? तेरा मेरा रिश्ता क्या? तेरा मेरा रिश्ता क्या? पाकिस्तान का मतलब क्या? ही मुल्क रह दो, मुल्क के तोड़ने वाले बुधो, ही मुल्क रह दो,
लेकिन इंशाअल्लाह ही मुल्क जे नारे ते हासिल थियो हो उन नारे जो निजाम नाफिज करे ही रहंदो। इते निजाम हलंदो वो कोई इज़म को कंहिं पार्टीअ जो इज़म को कंहिं पार्टीअ जो इज़म नौजवान वठी करे नवां नवां इज़म ॾिना था वञनि। कल मुझे ख़ाइद कोयटिया में जेका लफ्ज़ चया हा अॼु उन्हनि खे वरगायो थो। धरने दिन को हुआ करते हैं, रात को मुजरे होते हैं। मुजरा कराए मुल्क के अंदर कानून नाफिज करण था चाहियो। भुट्टोइज़म, शरीफिज़म, अल्ताफिज़म, दहशतगर्दीज़म, बेहयाईज़म, फहाशीज़म ॾेई मुल्क हलाइण था चाहियो। न हलंदो तव्हांजो निज़ाम, न हलंदो तव्हांजो निज़ाम। एतिरो त चवनि तव्हांजो इहो बेहयाई वारो निज़ाम न हलण ॾींदा। कौन बचाएगा पाकिस्तान? कौन बचाएगा पाकिस्तान? कौन बचाएगा पाकिस्तान? मुस्तक़बिल का हुक्मरान हे हजरत मेरी जा बचड़ा, हे हजरत अमरोटी जा बचड़ा, हे हजरत हालेजी जा बचड़ा पंहिंजूं जानियूं त कुर्बान करे सघनि था, बच्चा त कुर्बान करे सघनि था, लेकिन मुल्क जे अंदर मुजरम वारो निज़ाम, बेहयाई वारो निज़ाम हलण नथा ॾेई सघनि। ऐं सिर्फ़ मौलवी मुस्तफ़वी निज़ाम नथा चाहिनि, हे मौलवी शरीयत वारो निज़ाम नथा चाहिनि, बल्कि हितों जी अक़लियतूं बिरादरियूं, हितों जी अक़लियतूं बिरादरियूं, हितों जा हिंदू, हितों जा सिख, हितों जा गैर मुस्लिम भी उहो कानून था चाहिनि जंहिं कानून जे अंदर उन्हनि जी जान, माल, इज़त ऐं आबरू महफूज़ हुजे। मां अक़लियतुनि खे बि दावत ॾियां थो, अचो तव्हांजी जान जी अमान, तव्हांजे माल जी अमान, तव्हांजे इज़त जी अमान तव्हांखे जमीयत उलमा इस्लाम में मिलंदी। मौलाना जे दुश्मननि ते, क़ौद जमीयत जे दुश्मननि ते तव्हां ॾिठो कल कोयटिया जो जलसो बलोचिस्तान जे तारीख़ जो सभ खां वॾो जलसो हो। मुजाहिदन शिरकत करे अग़ियार खे पैगाम ॾिनो त असांजा कंधा कपजी सघनि था, लेकिन तव्हांजे साम्हूं झुकी नथा सघनि। ऐं हाणे इंशाअल्लाह जनवरी जे पहिरें हफ़्ते में लारकाने जे अंदर इस्लाम जिंदाबाद कॉन्फ्रेंस अचे पई। मुंहिंजो क़ाइद मौलाना फज़लुर रहमान अचे पियो, जेकॾहिं तोखे क़ुवत आहे त जमीयत जे हिननि 14 जवाननि खे रोके रखा। मां इन्हनि बम धमाकनि वारनि खे, इन्हनि बुज़दिलनि खे ॿुधायां थो भई इन सम्झो त फज़लुर रहमान कहिड़ो आहे। जमीयत उलमा इस्लाम जो हर कारकुन फज़लुर रहमान बणिजी उनखे निकिरंदो इंशाअल्लाह तकबीर जे नारनि सां इब्न मुफ्ती महमूद जे क़यादत में मुल्क जे अंदर इस्लाम जो निज़ाम नाफ़िज़ करे ही रहंदासीं। एक फज़लुर रहमान ते हमलो थियो। फज़लुर रहमान न क़ाइद मिल्लत इस्लामिया मौलाना फज़लुर रहमान न क़ाइद सिंध न जमीयत के आम कारकुन ते भी तव्हां आंगुर खणी रब मोहम्मद जो कसम तव्हांजी आंगुर भली करे रहंदासीं। जमीयत जा कारकुन नंढड़का न आहिनि। मुंहिंजे कारकुन जे तरफ़, मुंहिंजे क़ाइद जे तरफ़, मुंहिंजे लीडर जे तरफ़ जेकॾहिं को मेरी अखि न ॾिसंदो हुनजी अखि कढी रहंदासीं।
इंशाअल्लाह इंशाअल्लाह वो वक्त परे ना है, वो वक्त परे ना है जो हिन वतन अजीज के अंदर ला इलाहा इल्लल्लाह वारो कानून नाफिज थींदो। सिद्दीक अकबर, फारूक आजम, उस्मान ज़िन्नूरैन ऐं हैदर करार जा ए पैरोकार इंशाअल्लाह खिलाफत राशिदा वारो कानून नाफिज करे ही सुख जो साह कंदा। मां जो चयूं अल्लाह तबारक व तआला मंजूर व मक़बूल फरमाए। जेका दोस्त हिते अॼु धरणे में शरीक थिया आहिनि